वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जो सिलसिलो जारी कंदे ख़बर शामिल कयूं पिया। घोटकी खां रिपोर्ट करे रहियो आहे जावेद अहमद सोलंकी। आदिलपुर पुलिस जे हद ॻोठ मोरदा आयो ऐं ॻोठ नूर मोहम्मद लिगारी जे कुझु लिगारी बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां पुरअमन बिरादरी जे घर में घिरी औरतुनि ते तशदुद जो निशानो बणाए सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। औरतुनि खे ज़ख़्मी करे खेसि फ़रार थी विया। लिगारी बिरादरी जे माण्हुनि चार दीवारी जे तक़दुस खे पामाल करण जी ऐं औरतुनि ते तशदुद करण जी सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था ऐं खेसि गिरफ़्तारी घुरूं था। लाक़ानूनी जी इहा हद आहे जो ॻोठाणनि तरफ़ां हमलावरनि ख़िलाफ़ मज़ामत करण ते हमलावर मोटरसाइकिलूं छॾे फ़रार थी विया ऐं हाणे हमलावर पुलिस ज़रिए ॻोठाणनि ते दॿाउ विझी रहिया आहिनि ऐं खेसि हमलो करण वारा मोटरसाइकिलूं वापसि कराए वारदातियूं ॾाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ज़ख़्मी औरत तालका अस्पताल घोटकीअ में दाख़िल आहिनि, जिन खां आदिलपुर पुलिस तरफ़ां बयान वठण बदिरां उल्टो दाया बिरादरी जूं औरतूं ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि फ़रियादी ते तशदुद जो निशानो बणाइनि। असां IG सिंध DIG सखर SSP घोटकीअ खां हिन मामले ते फ़ौरी नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करे केस गिरफ़्तार करण जी मुतालबो करे रहिया आहियूं। इंसानियत हक़नि जे इदारनि खां नोटिस वठंदे आला अमलदारनि खे अपील करे रहिया आहियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। लिगारी बिरादरी जा कुझु माण्हू दाया बिरादरी जे घर में घिरी औरतुनि ते तशदुद जो चार दीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे। खेसि इंसाफ़ जी अपील। इहो हिन वक़्त जो अहम ख़बरूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा आहियो विन न्यूज़ HD।